अस्सलाम वालेकुम। हैंडमेड कार्ड सीरीज़ जे सिलसिले में ही कार्ड्स मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। ही कार्ड मां तव्हांखे सेखारे चुकी आहियां जंहिंमें मां हिन प्लेन सिंपल कार्ड शीट ते प्रिंटेड पेपर ऐं कुझु शयूं इस्तेमालु करे कार्ड ठाहियो आहे। सो अॼु वरी हिकिड़ो ॿियो कार्ड ठाहियूं था। हिन ते मां पेपर लॻाए चुकी आहियां। उहो ई सिंपल प्लेन कार्ड, हुनजे मथां मूं ही ॿ डिफरेंट कलर में प्रिंट जेके हया आहिनि। अगरि तव्हां वटि प्रिंट न आहिनि का ॻाल्हि न आहे, तव्हां रैपिंग पेपर जेको गिफ्ट पेपर हूंदो आहे उन जा प्रिंट बि हिन ते इस्तेमालु करे सघो था। ठीकु आहे, न हुजे त तॾहिं बि ठीकु आहे। तव्हां प्रिंटेड न आहे त प्लेन पेपर बि हिन में डिफरेंट शेड में तव्हां यूज़ करे सघो था। सो हिन ते मुंहिंजो पेपर लॻल आहे, पेपर इस पे लगा हुआ है। पहले भी मैं आपके साथ बहुत सारे कार्ड्स शेयर कर चुकी हूँ, हैंडमेड कार्ड्स। तो आज ये इस प्लेन शीट पे ये प्रिंटेड पेपर लगा के ये मैं फिर एक कार्ड बना रही हूँ। तो ये मैंने बेस तो बना ली है, कार्ड मेरे पास ऑलरेडी कटा हुआ है। इसके ऊपर मैंने ये पेपर ग्लू के साथ, ये क्राफ्ट ग्लू मैं हमेशा यूज़ करती हूँ, मैंने लगा दिया है। अभी इसको हम थोड़ा सजाएंगे, इसके ऊपर कुछ काम करेंगे। ये रिबिन है मेरे पास, ये रिबिन है मूं वटि। रिबिन्स मां हमेशा वठंदी रहां थी छो त मां कमु कंदी थी रहां। हीअ ॾाढी बेस्ट क्वालिटी जी ॾाढी सुठी रिबिन आहे। ठीकु आहे, त सभिनी खां पहिरियों रिबिन जो पीस मां हिन में हिकिड़ो ऐड कंदसि। रिबिन जो पीस मूं कटे वरितो आहे ऐं हिन ते मूं ग्लू हई आहे। तव्हां ॾिसो, हीअ जोड़ ते ॻंढ ते ग्लू लॻल आहे। ठीकु आहे, त हीअ रिबिन जो पीस मां हिन ते चिंबड़ायां थी ऐं हीअ कार्ड जी साइज़ खां थोड़ो वधाए कटियो आहे। कार्ड की साइज़ से हमने थोड़ा सा बढ़ा के काटा है क्योंकि इसको हम थोड़ा अंदर की तरफ मोड़ लेंगे। ये थोड़ा ज़्यादा बड़ा है, इसको थोड़ा सा काट लेते हैं। ठीक है, ये हिन ते ॻंढ ते लगी वियो ऐं हाणे असां हिन खे अंदरे पासे, ये जो बढ़े हुए दो सिरे हैं, जेके वधियल हिस्सा आहिनि, वधियल सिरा आहिनि, इन्हनि ते हल्की ग्लू था हणूं ऐं इन्हनि खे अंदर पासे असां चिंबड़ाए छॾींदासीं। इहो यादि रखो त ही मां तमामु आसान तरीक़नि सां तव्हांखे ठाहिणु सेखारियां थी। हिन में मां कोई मुश्किल शयूं, मुश्किल टेक्निक्स नथी इस्तेमालु कयां। सेखारण जो मक़सदु इहो आहे आसानी सां त हर को सिखी सघे। जंहिं वटि घटि सामान आहे, जंहिं वटि घटि शयूं आहिनि, उहो बि ठाहे सघे। ठीकु आहे, त हिनखे असां थोरी देरि छॾियूं था त जीअं हे चिंबड़ी वञे। ऐं हिन कार्ड ते मां मैसेज लिखणु चाहियां थी, बी हैप्पी। त हिनखे मां छॾियां थी जेसि ताईं थोरी देरि में हे चिंबड़े, बार बार खुली थो वञे, हिनखे थोरो टाइम लॻंदो। तेसि ताईं हिन जे मथां असां रखूं था कुझु वज़न। ठीकु आहे, हीअ वज़न हिन जे मथां अची वियो, बल्कि स्केल ई रखां थी। ऐं उन खां पोइ हिकिड़ी हीअ प्लेन पेपर जी पटी आहे मूं वटि, कागज़ सिंपल आम पाठो हुजे या कागज़ जेको बि हुजे, त इन ते मां लिखंदसि बी हैप्पी। ठीकु आहे, पहिरियों पेंसिल सां, पोइ उनखे मथां पेन सां थोरो डार्क करे वञिबो। हीअ ॾिसो, पहिरियों पेंसिल सां बी हैप्पी लिखियो आहे, उन खां पोइ उनजे मथां पेन ब्लैक पॉइंटर सां डार्क कयो आहे। ऐं जीअं त हिन ते असांजी रेड कलर जी रिबिन लॻल आहे, तंहिंजे करे मां चाहियां थी त हीअ मैसेज बि जेको आहे असां रेड कलर जे पीस ते हणूं। ठीकु आहे, त हिनखे मां पहिरियों हिन जे साइज़ जे मुताबिक़ थोरो कटे थी वञां। इसको काट लेती हूँ मैं साइज़ के हिसाब से, और फिर ये पीस जो है इस पे बैक साइड पे ग्लू लगा के हम इस पे चिपका देते हैं। ये रेड कलर जे पीस ते लगी वियो आहे। हिन जी थोड़ी असां चौधारी कटिंग करे वेंदासीं, ईअं जो हिन जे चइनी पासे हिकिड़ो रेड कलर जो बॉर्डर बची पए। थोड़ा सा बॉर्डर हम छोड़ेंगे रेड कलर का ताकि ये थोड़ा खूबसूरत लगे। ठीकु आहे, हीअ ॾिसो। ऐं हाणे असां हिन खे उभारींदासीं। उभारे हणण जे लाइ मूं पहिरीं बि तव्हांजे साम्हूं हीअ शइ यूज़ कई आहे। हीअ आहे पेपर आहे जेको परफ्यूम मां निकितल आहे। परफ्यूम जी पैकिंग में ही अहिड़े क़िस्म जो लहरे वारो हीअ लाइनुनि वारो पेपर हूंदो आहे। उन असां हिन खे उभारण जे लाइ हिन पेपर जा कुझु टुकड़ा हिन जे मथां हणूं था। हिननि ते असां ग्लू हणंदासीं सिधे पासे ऐं हिन जी बैक साइड ते चिंबड़ाईंदासीं। हीअ ॾिसो, 3 पीसिस ग्लू हणी लॻाया आहिनि ऐं जो उभरियल पासो मथां आहे। हाणे हिन उभरियल साइड ते असां हणूं था ग्लू, त जीअं असां हिन खे कार्ड ते चिंबड़ाए सघूं। हीअ हिन ते ग्लू लॻी वई आहे। ठीकु आहे, ऐं हाणे असां हिन खे कार्ड ते मुनासिब जाइ, तव्हां सोचो त तव्हां किथे था हणणु चाहियो। हीअ मां हेठि कॉर्नर में थी हणां। ठीकु आहे, हीअ हिन ते बी हैप्पी। हाणे हिन खे थोरो कुझु डिज़ाइन काई शइ मथां हणंदासीं। हीअ मूं वटि आहिनि नंढड़ियूं बटरफ्लाइज़, वुडन कटआउट्स आहिनि हीअ बटरफ्लाई जा। त हीअ रेड में मां जेका हिकिड़ी बटरफ्लाई हिन जे मथां हणां थी त जीअं थोरो सुहिणो लॻे। अच्छा, हिकिड़ी रेड थी हणां ऐं हिकिड़ी ग्रीन, छो त हीअ ॿई हिन में शेड आहिनि
ऐं बटरफ्लाइज़ मूं वटि काफ़ी आहिनि त इहे हिन ते असां लॻायूं था। ठीकु आहे, हिन ते 2 बटरफ्लाई हयूं आहिनि। हाँ इत्तेफाक सां मूं वटि ग्रीन ऐं रेड ॿई आहिनि त मूं हयूं आहिनि, मेरे पास दोनों कलर्स हैं तो मैंने लगाए हैं, नहीं हो तो कोई बात नहीं। आपके पास कटआउट नहीं है तो आप छोटी सी पेपर से बटरफ्लाई काट के लगा सकते हैं, स्टिकर वाली बटरफ्लाई लगा सकते हैं। ठीकु आहे, ऐं हाणे असां जेको आहे कार्ड रेडी आहे, हिन खे थोरो असां डेकोरेट कंदासीं छो त हीअ बिल्कुलु ख़ाली ऐं प्लेन पियो लॻे। हाणे हीअ मूं वटि स्टार्स आहिनि स्टिकर्स में, प्लास्टिक जा स्टार्स आहिनि। ठीकु आहे, ऐं हीअ आहिनि मूं वटि हिकिड़ा हाफ पर्ल्स सिल्वर कलर में, त मूं हिन ते हीअ 4 लॻाया आहिनि स्टार्स छो त हिन में इहे कलर्स आहिनि जेके मथे 3 आहिनि, ऐं हीअ 2 हिते मां हाफ पर्ल जेके आहिनि उहे लॻाया आहिनि। कीअं थो लॻे? सुठो आहे। हीअ मुंहिंजो अॼु जो कार्ड बिल्कुलु रेडी आहे। हिन में रिबन यूज़ थी आहे, हीअ वुडन कटआउट्स आहिनि, हीअ नग आहिनि, प्रिंटेड पेपर आहे, ऐं बेसिक कार्ड जेको आहे उहो बिल्कुलु प्लेन आहे। तो उम्मीद है तव्हांखे मुंहिंजी वीडियो वणी हूंदी। अगर आपको ये वीडियो अच्छी लगी हो तो लाइक कमेंट शेयर करें, चैनल सब्सक्राइब करें। ज़िंदगी रही तो मुस्तकबिल में और बहुत कुछ मैं आपके साथ शेयर करने वाली हूँ, तो आप उसको आसानी से देख सकेंगे। हमेशा चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी असां हिन सीरीज़ में कार्ड मेकिंग सीरीज़ में हैंडमेड कार्ड मेकिंग सीरीज़ में वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।